मना आसेकार मुझे धक्को ॾिनो वियो है। मुंहिंजी पोलीसन जेका न जाम तबीयत ख़राब है ऐं होश में कोन तक़रीबन 8 खां 10 कलाक बेहोश जी बिस्मिल्लाह नाज़रीन तव्हां ॾिसो ई असांजे हंज में पियल आहे सिंध जो उहो पहलवान पहिरें जुड़ जो पहलवान जे न सिर्फ़ सिंध जी हिकु क़दीम सकाफ़त जो हिकिड़ो रोशन सितारो यार मोहम्मद मरी साहब ही पहिरें जुड़ जो पहलवान आहे जेको सॼी सिंध में मुख़्तलिफ़ मेलनि में मुख़्तलिफ़ प्रोग्राम में विढ़ंदो आहे। हिकिड़ी वॾी जेका मल्ल पहलवानी जी जेका हिकिड़ी वॾी जेको हूंदी आहे हिकिड़ो असूल हूंदा आहिनि उनजी कुर्बान होती जेको पहलवान आहे पहिरें जोड़ जो नवाब शाह जो आहे हुन हिकिड़ो वायलेशन करे हिनखे दौरान मल जेको आहे हिनखे धक हयनि धक लॻो आहे हिनखे ऐं धक लॻंदा कोन्हे पहिरियों ज़ख़्मी कोन थींदा आहिनि लेकिन हीउ ज़ख़्मी थी वियो आहे ऐं ज़ख़्मी थियण खां पोइ दीवाली जो प्रोग्राम हो ज़िला थरपारकर जे शहर मिठी में ऐं उहो प्रोग्राम रखियो वियो हो। महेश मलानी साहब जेको MNA बि आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी डिवीजन जो सदर बि आहे हुन पारां रखियो वियो दीवाली फेस्टिवल। उन खां पोइ जॾहिं मल ते थी आहे उन में ही पहलवान जेको सिंध जो पहिरें जोड़ जो पहलवान आहे यार मोहम्मद मरी जेके धक लॻो आहे जंहिंखे मथे में लॻो आहे जेके बांह में लॻो आहे टंग में लॻो आहे सीने में लॻो आहे साइडनि ते लॻो आहे हीउ ॾाढो बेहोश थियो। उते जे माण्हुनि हिनखे कुल्हनि ते खणी पुलिस एम्बुलेंस में खणी हिनखे अस्पताल पहुचायो। उन खां पोइ हैदराबाद रेफर थियो हैदराबाद खां पोइ बीपुर ख़ासि पहुतो आहे। अॼु असां पुछूं था पहलवान साहिब खां त हीउ धक कीअं लॻा ऐं कहिड़े हिसाब सां ईअं वाक़ई थींदो आहे पहलवान खे धक लॻंदा आहिनि या हीउ पहिरियों दफ़ो थियो आहे कंहिं धक आया तव्हांखे? साईं मुझो नालो यार मोहम्मद आहे मीरपुर खास ज़िले में पहलवान पहिरें जोड़ जो ऐवान साफ़त जी मेहरबानी उस्ताद लीमे जी साईं साहब जी जेको मोहम्मद हाशिम जी वॾी मेहरबानी जेके मूंखे हींअर जेको आहे सो मुंहिंजी सार संभाल अची लथी है जेको सर मूंखे धक जेको लॻो वियो त इहो माना आसेकार मूंखे धक ॾिनो वियो है पर अहिड़ा धक मलनि खे ईंदा आहिनि अहिड़ी पोल्यूशन कोन थींदी आहे पर मुंहिंजी पोल्यूशन जेका न जाम तबीयत ख़राब है। ब्लेड मूंखे मन राति जो 12-1 बजे किरमल या सुबुह जो ब्लेड हली वेंदो है उन जे बावजूद आउं उते ॿुॾो आहियां मूंखे मल खणी विया आहिनि उन जे पोयां मलाकड़ो दौरान हलियो पिए बिल बि हुआ इनाम हुआ एवार्ड हुआ उन जे दौरान 4 कलाक मिठी अस्पताल में हुअसि पर उते मुंहिंजी के बि सार संभाल कोन लथी वरी बि आउं रक्शो भाड़ो करे वापसि आयो आहियां उते मलाकड़े में पर उते बि मूंखे केरु कोन मिलियो। उन जे दौरान आउं टैक्सी भाड़े करे मीरपुर पुॻो आहियां जिते मीरपुर वारनि मूंखे वरी हैदराबाद रेफर कयो आहे। इन हैदराबाद मां बि आउं उतां खां दवा वठी आयो ऐं होश में कोन तक़रीबन 8 खां 10 कलाक बेहोश हुयुसि। उन जे दौरान मलाकड़ो बि हलियो पिए डॉक्टर साहब मलाकड़े में वेठा मनोज साहब वेठा पर उन्हनि कंहिं बि मुंहिंजी सार संभाल कोन लथी। हेसी ताईं बि इहो तव्हां आहियो जेको मुंहिंजी तव्हां इंटरव्यू वरितो आया आहियो या तव्हांजी मेहरबानी। बाक़ी अञा इहो सर जुमे जे ॾींहं जो है तक़रीबन शाम जो 4-4:30 बजे मूंखे धक आयो है। उन जे दौरान आउं खजी वियो आहियां 8 बजे मिठी मां वापसि आयो आहियां। अच्छा धक तव्हांखे पटी पटी वधी पई आहे हथ में किनो लॻी पई आहे ऐं मथे में धक लॻल पियो आहे ऐं हेॾा जेको टंग में धक लॻल नज़र अचे पियो त जाम धक लॻा आहिनि। अच्छा छा इहे तव्हां केतिरो टाइम थियो पहलवानी मल विढ़ंदे? सर मूंखे तक़रीबन 18 साल थिया आहिनि मल विढ़ंदे। 18 सालनि में छा इहे पहलवानी जी मल जा इहे असूल आहिनि न आहिनि त जो अहिड़ो धक लॻे? सर असूल आहिनि पर अहिड़ो धक कोन्हे जेको ही मूंखे धक ॾिनो वियो न त मन कंहिंजी साज़िश है या कंहिंजो चवण है जो एतिरो मूंखे शदीद धक ॾिनो वियो है। धक तोखे कंहिं अहिड़ो? इहो सही मूंखे धक आयो कुर्बान होती पुटे। कुर्बान होती पुटे खां तव्हां कंहिं या ॿिए माण्हू या पहलवाननि या कंहिं इंतज़ामिया जे माण्हुनि पुछा कई आहे त तव्हां इहे साज़िश में आयो आहे या इहो मल जो हिसो आहे लॻो आहे? सर हू अहिड़ी का अञा ॻाल्हि कोन थी आहे हुन फोन कया आहिनि किन माण्हुनि खे त मूं आसेकार धक कोन ॾिनो आहे पाॻा धक आयो पर सर उन जे दौरान सभु मल विढ़िया आहिनि उते अहिड़ो कंहिंखे बि धक कोन लॻो आहे जहिड़ो मूंखे लॻो आहे। अच्छा फाइनल मैच हुई या ॿियो मरल हो पहिरियों मरल हो? सर आउं सेमी फाइनल में विड़ियसि 4 मल असीं हुआसीं मंठार बुगटी लालो हलीम कुर्बान आऊं 4 मल हुआसीं उन 4 जे दौरान आऊं किरी वियुसि होॾां हलीम किरी वियो मथे कुर्बान ई विढ़िया आहिनि मंठार बुगटी जिन जेको आहे सो हिकिड़े किरे जो खयो हिकिड़े जड़े जो बिल कयो। उन जे दौरान हिकिड़ो शिकारपुर जो मल्लो उनखे वेठल खे ख़ुशूसी डॉक्टर साहब 25,000 कढी ॾिना आऊं उन दौरान अस्पताल पर मूंखे 2 रुपया बि हुननि कोन ॾिना सिर्फ़ु 2,000 मूंखे हुननि फी ॾिनी त बाबा ही तुंहिंजो किरायो है। अच्छा उते जे मल कराई पे वो डॉक्टर महेश मलानी है न डॉक्टर मनोज कराई है? डॉक्टर मनोज उते मौजूद हो? जी हाँ बिल्कुल मौजूद हो मलाकड़े दौरान। अच्छा डॉक्टर मनोज तव्हांखे सार संभाल लधी मिठी अस्पताल में तव्हां पोयां आयो? न बिल्कुल सही कोन आयो अञा ताईं का सार संभाल कोन लधी है। फोन वोन पोयां कई? बिल्कुल न फोन भी कोन कई। उते जो ममताज नोड़ियो है जेको मूंखे हाण कालूं करे रहियो है
ऐं चई अच्छा, रहियो उते जी तोखे कवरेज कोन मिली एतिरी जेका शइ अॼु मिलणु खपे न बिल्कुलु सही करे कोन मिली जीअं अस्पताल में अचनि हा मुंहिंजी वीडियो भरींदा या मूंखां कोई इंटरव्यू वठनि हा उहो बि कोन वरितऊं अच्छा, हींअर तुंहिंजी तबियत कीअं आहे? हींअर बि साईं मुंहिंजी तबियत सही कोन्हे जेको तो मूंखे ब्लेड केॾी महिल अची वेंदो केॾी महिल वात मां केॾी महिल नक मां पोइ तुंहिंजी इन्वेस्टिगेशन रिपोर्टूं थियूं आहिनि, अल्ट्रासाउंड थिया अथई? जी बिल्कुलु थिया आहिनि और डॉक्टर छा था चवनि? डॉक्टर चवंदा दिमाग़ में धक ॿियो छाती में धक ऐं दवा ॾींदा इनशाला तव्हां सही थी वेंदो पोइ उन में त इहो जेको मल्लनि में पहलवान में तव्हां विड़िया आहियो हेसि ताईं कंहिंखे अहिड़ो धकु लॻो आहे तुंहिंजी ज़िंदगी में या 18 सालनि में? साईं बिल्कुलु लॻान पर अहिड़ा कोन लॻान जहिड़ो मूंखे धकु लॻो आहे तव्हां छा सम्झो था इहो धकु आहे ॼाणी वाणी आयो आहे या कुदरती आहे जो मल्ल साईं इहा मुंहिंजे लाइ साज़िश कई वई आहे मूंखे हासेगार धकु ॾिनो हुयो साज़िश आहे? जी हा तुंहिंजे ख़्याल में साज़िश कंहिं कई हूंदी? सर हाणे उहो त पाणे ज़ाहिर थींदी ख़बर पवंदी अच्छा, पोइ तव्हांखे जेको आहे हाणे छा तव्हांजो मुतालबो आहे? मुंहिंजो मुतालबो इहो आहे मुंहिंजो इलाज करायो वञे ऐं मुंहिंजी पोयां खां सहायता वठी वञे ऐं जेको तो जीअं ॿियनि रांदियुनि में को रांदीगर ज़ख़्मी थी थो वञे हुनजो इलाज बि थिए थो उनजी पोइवारी थिए थी मुंहिंजी सर अञा का बि अहिड़ी पोइवारी कोन थी अॼु मूंखे 3 ॾींहं ऐं हैदराबाद मीरपुर जा चकर पियो कटिया अच्छा, तव्हां जेको कंहिंखां मुतालबा कंदो? कल्चर वारनि खां आहे असांजे सीएम साहिब खां आहे ऐं असांजे साईं ज़ुल्फ़कार शाह खां आहे इन्हनि खां मुंहिंजी अपील आहे त मुंहिंजी सार संभाल लहनि वॾा आहिनि असांजे मीरपुर जा आहिनि अच्छा, तव्हां ठीकु थी पहलवानी वेहण जहिड़ी पोजीशन में थींदो या हाणे छॾे ॾींदो अलविदा कंदो? सर हाणे ॾिसूं डॉक्टर छा था चवनि डॉक्टर त मूंखे इहो ई चवंदा तव्हां जेको तो 6 महीना त बिल्कुलु हिन मल ॾे त निहारियो ई न अच्छा, पोइ तव्हांजो गुज़र सफ़र छा आहे इन खां अलावा? साईं इहो गुज़र सफ़र मल ते आहे बसि मल वेड़ी गुज़र सफ़र कंदा आहियूं इहो बि अवाम जो असां सां ताउन आहे बाक़ी MNA MP अञा असां वटि अहिड़ो को बि जेको आहे सो ताउन नथो करे जीअं ॿियनि रांदियुनि में हूंदियूं आहिनि जीअं तव्हां ॾिसो था हाणे हिकिड़ो पंजाब जो रांदीगर लठू चले आयो उनखे असांजो CM 5 करोड़ ॾेई आयो हाणे असांजी त साईं का बि सार संभाल केरु कोन्हे पंजाब जे रांदीगर खे लठ चवण जा 5 करोड़ मिलिया? जी हा बिल्कुलु ऐं मिलिया सिंध जे रांदीगर जेको ज़ख़्मी थियो पियो आहे ऐं उहा वॾी मल्ल जो आहे सिंध जी कल्चर आहे वॾी सकाफ़त आहे जी हा जो माण्हू खे ज़ख़्मी थिए जुमे खां ज़ख़्मी थियो आहे अॼु सूमर थिए पियो सुबुह जो अॼु थी वियो उन में सूमर ताईं जेको कंहिं सार न लथी आहे न बिल्कुलु सही कंहिं कोन लथी आहे इहो एवान साफ़त है जेको आई है ऐं मुंहिंजो इंटरव्यू वरितो अथनि उस्ताद लीमू ख़ासकेली है ऐं मोहम्मद हाशिम शर इहे असांजो सार संभाल लथी पर हेसी ताईं अञा अहिड़ी कंहिं बि कोन लथी अच्छा लेवा फ़कीर इहो ॿुधायो हीउ जेको आहे इहो ॿुधायो हीउ जेको असूल छा आहे तव्हां एॾा पुराणा फनकारनि सां हफ़्ते में आहियो तव्हां प्रोग्राम कराईंदा आहियो ॾिसो महिल पहलवानी ऐं जेको सिंध जा जेके कल्चर रांदियूं आहिनि पर ख़ासि तौर ई मुंहिंजो नंढपण खां शौक़ु रहियो आहे ऐं सभु मुंहिंजा भाइर आहिनि पर यार माण्हुनि खे जेको धकु ॾिनो वियो न इहा सम्झ में नथी अचे त क़ुर्बान छो धकु ॾिनो छाजे करे ॾिनई ऐं हज़ारनि मलाकड़नि में क़ुर्बानियूं मलूं बि ॾिठियूंसीं बिल बि रखियासीं ऐं रांदियूं बि ॾिठियूंसीं ऐं त हासे करे सॼी सिंध मां हलियो वेंदो आहियां तव्हां खां हुन खां दोस्तनि खां तेल वेल भराए सॼी सिंध मां हलियो वेंदो आहियां पर सुठनि सगन मलनि खे बि धक आया भिटाईअ मलाकड़ा कई ज़माने खां ॾिसंदो अचां धक बि आया ऐं भिटाईअ मलाकड़े मलूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जहाँ बांह टंग या कंधु कुझु बि थी सघे थो ऐं हिते अची इन वारी वारे इन में ऐं हेठां छा हो पलस्तर हो या को स्रोट हो हुयो क़ुर्बान हले छो धकु ॾिनो यार इहा सम्झ कोन आई असांखे अच्छा उते उते यार उते जेको आहे जेको ग्राउंड की हो जी वारी सर, ग्राउंड- या मिट्टी रखियो हुई या छा हुई? ग्राउंड जेको आहे सो क्रिकेट वारो ग्राउंड हो उन ते वारी रखी वई 1 इंच अच्छा उन जे दौरान जेको आहे सो मन ज़मीन अहिड़ी थी वई जो बिल्कुलु पथर हुई पर उन जे दौरान सर धक ख़ासनि मलनि खे आया पर जेको मूंखे धकु आयो अहिड़ो तव्हां भले कंहिंखां बि उते माण्हू या पुछी सघो था अहिड़ो धकु कंहिंखे बि कोन आयो जंहिंखे मल कुलनि ते खणी वञी अस्पताल पुॼायो हा इहा वीडियो में आई आहे त तव्हां कुलनि ते खणी वञनि पिया ऐं एम्बुलेंस पुलिस लाइन में बि आई आहे जी हा साईं मूंखे इहो शुक्रगुज़ार आहे मंठार बुक्ति जो जेको पंहिंजे कुलनि ते मूंखे खणी ग्राउंड मां ॿाहिरि अची गाॾी में विहारियो गाॾी कहिड़ी गाॾी सर ख़बर कोन्हे कहिड़ी पुलिस मोबाइल में लाइन में वीडियो मूं ॾिठी हा इन में गाॾी में हुउसि ऐं बेहोश हुउसि मूंखे का ख़बर कोन्हे अच्छा नाज़रीन तव्हां ॾिसो ही यार मोहम्मद मरी जेको आहे पहिरें जोड़ जो पहलवान आहे मीरपुर ख़ासि जो तालुक आहे ही दीवाली फेस्टिवल जेको थियो हो जुमे जे ॾींहुं थरपारकर में मनोज मलानी साहब करायो डॉक्टर महेश मलानी वारनि करायो उन में ही कुर्बान होती जेको आहे नवाब शाह जेको पहलवान आहे उन सां जो जोड़ में विड़ियो पिए उन खां पोइ हुनखे धकु लॻो आहे ऐं यार मोहम्मद चए थो मूंखे जेको साज़िश तहत कंहिंजे चवण ते या साड़ में मूंखे उहो धकु लॻो आहे जेको मल जो हिसो न आहे पहलवान विढ़ंदा आहिनि धकु लॻंदो आहे सट ईंदी आहे पर ही हिते जेको आहे 3 ॾींहं या 4 ॾींहुं
हिन जे वात मां ऐं रत अचे पई ऐं दिमाग़ में धक आहे, साइडनि ते धक आहे, पूरो हिकिड़ो तक़रीबन हिकिड़ो पहलवान जेको सिंध जो ही असासो जेको असांजो हींअर बेहोशी में पियो आहे, हीअं मतिलबु हींअर बीमार पियो आहे, हींअर मसइलो हिनखे होश आयो, बीमार पियो आहे। हाणे ही मुतालबो इहो करे रहियो आहे, शिकायत ऐं शिकवा बि करे रहियो आहे त असांखे सिंध हुकूमत जे डिपार्टमेंट कल्चर सां गॾोगॾु जेका महेश मलाणी वारा जेके थरपारकर जा इंतिज़ामिया उन्हनि या कंहिं बि अहिड़े माण्हू जेके मल जो हिकिड़ो कल्चर खे प्रमोट कंदा आहिनि उन फोन न कयो आहे, न माली सहायता कई आहे, न मदद कई आहे। आउं ज़रूरु अपील कंदुसि महेश मलाणी साहिब खां, मनोज साहिब खां त ही पहलवान उते अव्हां जे इलाइक़े में विढ़ियो, ज़ख़्मी थियो, हिन जी माली सहायता कयो। गॾोगॾु असांजे साईं ज़ुल्फ़कार अली शाह साहिब खां जेको हमेशह प्रोमोट कंदो आहे, सपोर्ट कंदो आहे कल्चर खे, सिंध जे माण्हुनि खे, त उन खां बि अपील कंदुसि त हिन यार मोहम्मद साहिब जी जेको आहे माली सहायता कई वञे। सिंध हुकूमत खां अपील कंदुसि ऐं कल्चर डिपार्टमेंट जे जेका मेमण साहिब आहे उन खां मुतालबो कंदुसि त जेको आहे ज़रूरु मदद कई वञे ताकी पहलवाननि में हिकिड़ो हौसला अफ़ज़ाई थिए, अॻिते ही वञी पंहिंजो जेको आहे एतिरे ताईं हिन जी मदद कजे जेसि ताईं ठीकु थिए, विढ़ण जहिड़ो थिए, इलाज हले, एसि ताईं ज़रूरु पंहिंजी मदद कनि ताकी ही पंहिंजो इलाज कराए सघे, गॾोगॾु हौसला अफ़ज़ाई बि थी वेंदी।